आयल डीएसपी खैबरानी दिलदार सुमरो ऐं डेरो लाल विलेज से मुक़रर थियल नए एसएचओ खैर मोहम्मद मला जी अॻवानी में पुलिस कार्रवाई कंदे लखछोरीअ में मंशात हलाईंदड़ यूनियन काउंसिलर डेरो लाल विलेज जे वाइस चेयरमैन यामीन राजपूत ऐं मुज़म्मिल राजपूत के सेहत लाइ हानिकार माओ गुटको ऐं नशेआवर Z21 सोपारिन समेत गिरफ्तार करे मथन मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे खेनि चालान करे छॾियो आहे। उन मौक़े ते डीएसपी खैबरानी दिलदार सुमरो ऐं एसएचओ डेरो लाल विलेज खैर मोहम्मद मला मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी अवलीन तरजीह आहे त पंहिंजे हद खे मंशियात खां पाक रखूं। चाहे मंशियात फरोश केतिरा बि ताक़तवर छो न हुजनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे ऐं सच लिखंदड़ साफ़िन खे सोचियल सम्झियल साज़िश तहत ॻोल्हे कतल कयो पियो वञे। साफ़िन खे हिसाइण ऐं संदन किरदार कुशी जो सिलसिलो बंदि कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।